दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु मां पंहिंजे हिकु किताब जे बारे में तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो ऐं उनजो कुझु हिसो पढ़ी ॿुधाईंदुसि। मां 1994 ऐं 95 जे दौरान नॉर्वे में हुयुसि ऐं उते मास्टर्स करणु वियो हुउसि पोर्ट एंड कोस्टल इंजीनियरिंग में। पर उन जे दौरान नॉर्वे जे सक़ाफ़त, तइलीम ऐं सियासत जे बारे में बि हिकु किताबु लिखियो। उन किताब जो नालो आहे औरत बिना सियारो। हीअ किताबु हिन वक़्तु हिन जो ॿियो छापो छपियो आहे। पहिरियों छापो इंडस पब्लिशर्स पारां कराची में छपियो वियो हो ऐं हींअर हीउ ॿियो छापो सफलता पब्लिशर्स जे नौजवान पब्लिशर होश मोहम्मद भट्टीअ छपियो आहे। इन जो पहिरें छापे जो महाग साईं बदर अबड़े साहब लिखियो हो ऐं ॿिए छापे जो महाग मुहतरमा ज़ाहिदा अबड़ो लिखियो आहे। मां इन्हनि ॿिन्ही शख़्सियतुनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन हिन किताब जे बारे में पंहिंजा ख़्यालात पेश कया आहिनि। मां इन किताब जो कुझु हिसो तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो, ख़ासि तौर ते पहिरियों हिसो जितां खां उहो शुरू थिए थो। हिन किताब जा 3 हिसा आहिनि। हिक जो उनवान आहे कारिन अखियुनि में अछा माण्हू ऐं ॿिए जो उनवान आहे बर्फ़ सां सलहाड़ियल शख़्स ऐं टे जो उनवान आहे अलविदा नॉर्वे अलविदा। त हिन जा उनवान जेके आहिनि से हीअं अफ़सानवी आहिनि ऐं तंहिंजे करे ई बदर अबड़े पंहिंजे महाग में लिखियो हो त हिन किताब जो उनवान जेको आहे सफ़रनामो न हुजणु घुरिजे बल्कि नाविल हुजणु घुरिजे। सो बहरहाल मां किताब खे पढ़ां थो, उम्मीद त तव्हां उनखे ॿुधंदा ऐं पंहिंजी राय जो इज़हार कंदा। त हिसो पहिरियों, कारिन अखियुनि में भूरा माण्हू। धरती गोल आहे, कई रंग वारा कई माण्हू मुख़्तलिफ़ मुल्कनि जा पाणी पीअंदा ऐं समुंड जूं लहरूं ॻणींदा हिक ॿिए सां मिलनि था, हिक ॿिए खे छुहनि था ऐं हिक ॿिए खे चङी तरह सुञाणण जी कोशिशि कनि था। इंसान ज़ात जीअं त साॻे कुटुंब सां तालुक़ रखे थी, तंहिं करे फितरती तौर ते हिक ॿिए खे ॾिसी ख़ुशि थिए थी। हिक ॿिए जी सक़ाफ़त, सियासत, समाजी ऐं घरेलू मसइला, आबो हवा ऐं तारीख़ ॼाणण जी प्यास ॾाढी इंसान जे अंदरि लिकल आहे। हमेशह ईअं ई लॻंदो आहे ॼण इंसान जे अंदरि में हिकु अहिड़ो खाहोड़ी इंसान मौजूदु आहे जेको हमेशह ईअं सोचे थो त मां जंहिं सक़ाफ़त जो हिसो आहियां, छा उहा सक़ाफ़त दुनिया जे ॿियनि सक़ाफ़तुनि खां वधीक निराली आहे, या वरी मां कंहिं खाहीअ जो कीड़ो बणिजी रहियो आहियां। तंहिं करे लतीफ़ जो इहो फ़लसफ़ो इंसानी फितरत जे हर शुबे सां ठहिकी ईंदो आहे। ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां शाल में मिलां होत। धरती गोल आहे ऐं उहा मूंखे बि सहकाए उत्तर यूरोप जे हिन मुल्क नॉर्वे में वठी आई आहे। जंहिं ॾींहुं मां हिन मुल्क जे गादीअ वारे हंधि ओस्लो जी एयरपोर्ट ते लथो होसि त एतिरी ख़ामोशी ॾिठी हुअमि जो महसूसु थियो ॼण राकास घुमी वियो आहे। मूं सम्झो हो त हिते केरु बि कंहिंसां कोन ॻाल्हाईंदो आहे, हर को पंहिंजे मतिलब वारो आहे। गरम मुल्कनि जी जज़्बाती दुनिया मां निकिरी हिसास जज़्बा खणी आयल मूं पारो शख़्स हिते वेगाणो थी वेंदो। न को दोस्त मिली सघंदो ऐं न ई को प्यार करण लाइ साथी। उन वक़्तु सच त 10 महीननि जो इहो अरसो ॾाढो डिघो महसूसु थियो ऐं पाण सां गॾु खणी आयल 2 वॾियुनि पेटियुनि जे सामान ते नज़र विधुमि त लॻो इहो वरी वधीक तौर वारे खाने में विझी पैसा भरे थो वञी सिंध में पाण छॾियां। पर मोटंदे महिल वारी बेइज़ती ज़हन ते उभरी आई ऐं पंहिंजी सॼी ज़िंदगी जे आला तइलीम हासिलु करण वारी कोशिश जे बारे में सोचियुमि त पाकिस्तान जहिड़े मुल्क मां निकिरणु हिकिड़ी शरीफ़ ऐं आज़ादु ख़्याल माण्हू लाइ केॾो ॾुखियो कमु आहे। अलबत्ता हिते त जंहिंखां खणी पुछ त जर्मनी, फ्रांस, इंग्लैंड ऐं एशिया में वरी थाईलैंड, सिंगापुर ऐं तुर्की वग़ैरह जा नाला त ज़रूरु खणंदो। बहरहाल ओस्लो जे एयरपोर्ट ते मूंखे कस्टम वारनि चेक न कयो।
हालांकि मुंहिंजी ट्राली में पूरा 4 डंग हुआ। मां कराची खां एम्स्टरडम ऐं एम्स्टरडम खां लंडन वियो हुउसि। वरी हिकु राति पहिरीं एम्स्टरडम जे एयरपोर्ट ते वापसि मोटी आयो हुउसि। सॼी राति एयरपोर्ट जे लाउंज में ख़ौफ़ ऐं हिरास में सोफ़ा ते ई सुम्ही रहियुसि, छो त एयरपोर्ट ते जेका होटल मिली थे उन जी क़ीमत तक़रीबन 3000 रुपया थींदी ऐं एयरलाइन वारनि जे तरफ़ां विहाणो ऐं कंबल मुफ़्त में मिलंदो आहे। सो परदेस में मूं पैसो बचाइणु बहितर सम्झो। ओस्लो में जॾहिं कस्टम वारे मुंहिंजे सामान जी जांच न कई तॾहिं सम्झनि त हिते घटि में घटि चोरी मकारी न हूंदी, न त मुंहिंजी शिकिल परे खां ई ॾखिण एशियाई लॻे थी, यानी सभई चोर मुल्क उन ई पासे आहिनि। ट्रॉन्डम शहर में इहा यूनिवर्सिटी आहे जिते मां वञी रहियो हुउसि। ओस्लो खां 1 कलाक जी उॾाम आहे। मूंसां गॾु जहाज़ में हिकिड़ी 16-17 सालनि जी बर्तानवी छोकिरी वेठी हुई, जंहिं हाल अहिवाल कंदे ॿुधायो त हूअ नॉर्वे पंहिंजे माइटनि सां मिलणु वञी रही हुई। हिते कई माण्हू अहिड़ा मिलंदा त मर्द नॉर्वे जो हूंदो त औरत बर्तानवी या अमरीकी पिणु थी सघे थी, पर जोड़ो रिहाइश लाइ नॉर्वे में रहणु वधीक पसंदि करे थो, छो त प्यारु कंदड़नि लाइ हिन मुल्क जहिड़ी आबहवा ॿी कान थींदी। घणो सीउ ऐं बर्फ़ किन किन माण्हुनि खे न वणंदो आहे, जेके गरम मुल्कनि खां या वरी अफ्रीकी मुल्कनि खां अचनि था, पर मां सम्झां थो जेके माण्हू इश्क कंदा आहिनि से ज़्यादा तफ़रीही ऐं एडवेंचरस हूंदा आहिनि। अंग्रेज़ यानी बर्तानवी पंहिंजी तबियत में ज़्यादा मुनज़्ज़म हूंदा आहिनि ऐं नॉर्वे जा माण्हू घणो करे आज़ादु ख़्याल आहिनि। ॿई माण्हूअ सां तेसि ताईं न ॻाल्हाईंदा जेसि ताईं केरु पाण न अची ॻाल्हाए। रद्द अमल में माण्हू हिते जी आबादीअ खे तमामु घणो कुंद ज़हन सम्झनि था। हालांकि ईअं न आहे। जॾहिं हिते कंहिं सां दोस्ती थिए थी त महसूसु थिए थो त उहो स्टिकर बिल्कुलु सही आहे जेको हिन शहर ट्रॉन्डहेम में हिकु हंधि लिखियलु आहे। उहो चए थो, लेट द पीपल बिल्ड देयर स्किन्स फ्रॉम देयर ओन मीट। जहाज़ में मूं साण वेठल इहा छोकिरी 6 सालनि खां पोइ पंहिंजे माउ पीउ सां मिलणु वञी रही हुई। पीउ जेको संदसि पंहिंजो कोन हो, बाक़ी माउ खे हूअ मिलणु पई चाहे। हिन जी माउ तलाक वठी नॉर्वेजन हमराह सां विहांउ रचायो हो, बाक़ी पाण अदालत जे फ़ैसिले मूजिबि पंहिंजे पीउ सां इंग्लैंड जे कंहिं शहर में रहंदी हुई। मुंहिंजा माउ पीउ ॾाढा सुठा दोस्त आहिनि, जेतोणीकि हिननि जी पाण में तलाक थी वई आहे, हुन मूंखे ॿुधायो। मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधी तजुब बि लॻंदो आहे, छो त भूरनि खे ईअं कंदे मूं कई अख़बारुनि ऐं किताबनि में पढ़ियो हो। उहा अलबत्ता इहा ज़रूरु ग़ौर करण जी ॻाल्हि आहे त आख़िर हिननि जा झेड़ा कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते थियनि था। नॉर्वे में शादीअ जो तनासुब 50% आहे, त वरी तलाक जो तनासुब बि साॻियो आहे। हिते यूनिवर्सिटीअ में मुंहिंजे हिकु दोस्त एंड्रिस बि अहिड़ी माउ सां गॾु रहंदो आहे जंहिंजी मुड़ुस सां तलाक थी वई हुई। हिन ॿुधायो त असां उन खे ख़राबु नथा सम्झूं। जहिड़ी तरह भारत ऐं ॿियनि एशियाई मुल्कनि में औरत खे मारणु ख़राबु न सम्झो वेंदो आहे, अहिड़ीअ तरह हिते तलाक ॾियणु बि मामूली ॻाल्हि आहे। बहरहाल इहो तसवुरु त सही न आहे त असां वटि औरत खे मारणु ख़राबु नथो सम्झो वञे। इहो ख़राबु त सम्झो वञे थो, पर क़ानूनी तरह को बि उन जे अंगर नथो खणी सघे। हालांकि हिते जेकॾहिं औरत खे को मर्द चमाट हणे त अदालत खेसि घटि में घटि 25,000 करोना जो ॾंडु विझी छॾे, यानी 1,12,000 रुपया फ़क़ति चमाट हणण जे लुत्फ़ वठण जी सज़ा। टकिरियुनि, नदियुनि ऐं पहाड़नि जे विच में ठहियलु ही शहर ट्रॉन्डहेम नॉर्वे जो 2 नंबर वॾे में वॾो शहर आहे, पर हिन जी आबादी फ़क़ति 1,40,000 आहे। मूंखे ख़बर हुई त एयरपोर्ट ते लहण वक़्तु ईअं ई महसूसु थींदो जीअं लाड़काणे जे एयरपोर्ट ते लहिबो आहे। नदीअ जे हंज में ठहियलु इहो एयरपोर्ट नंढो ज़रूरु आहे, पर सुहिणो आहे। पाण ॾांहुं छिके थो। एयरपोर्ट खां यूनिवर्सिटी ॾांहुं वेंदे चो तरफ़ सावा पहाड़ ऐं उन्हनि पहाड़नि ते निहायत मुनज़्ज़म नमूने सां घर ठहियल आहिनि। स्कैंडिनेवियन एयर सिस्टम जे इन बस खे असां गॾु आयासीं ऐं उन बस में हिते जी तमामु पुराणी ठहियलु होटल रॉयल गार्डन होटल ते उन बस अची असांखे छॾियो, जिते नोराट
यानी जंहिं एजेंसीअ मूंखे वज़ीफ़ो ॾिनो हो जी नुमाइंदा औरत एरिक असांखे भलीकार चई ऐं मिलंदे ई ॾाढी फिरे नमूने सां हालावाल वठणु लॻी। उन वक़्तु पाकिस्तान, भारत ऐं श्रीलंका खां शागिर्द आयल हुआ, जॾहिं सभई यूनिवर्सिटी जे ठहियल हॉस्टल, जंहिंखे हिते मोहोल्ट स्टूडेंट बाय चइजे थो, उते पहुतासीं त गॾु विचुड़ में असांजो सामान हेॾां होॾां थी वियो। मां ॾाढो परेशान थी वियुसि ऐं हिकदमि सोशल सेक्रेटरी खे दहा ॾिनमि। जेके जायूं ॾिसंदो आयो हुउसि उन्हनि ते जांच कयमि त मुंहिंजी हिकु पेती रहिजी वई आहे, उहा किथे आहे? तव्हां दिलिजाए करियो, तव्हांजी शइ विञाइजी न वेंदी। ॾिठुमि त जंहिंखे बि इहो मसइलो ॿुधाइणु थिए त उन जे मुंहं ते गुंज ई कोन थे आया। उल्टो ई सभई पिया मुस्कुराइनि ऐं भलीकार चवनि। यादि आयुमि त पाकिस्तान में कुझु ई ॾींहं अॻु मुंहिंजे भाउ डॉक्टर ज़हीर जी नई सुज़ुकी मेहरान चोरी थी वई हुई, जेका मिलण जो को आसिरो ई कोन हो। जॾहिं त शहर में हिकु ॿिनि IG खे बि कोशिशि कंदे ॾिठो हुउमि, पर उहे बि चोरी वराए न सघिया। मुंहिंजे इन ई सूटकेस में ज़रूरी कागज़ त खणी कोन हुआ, पर नॉर्वे जी महांगाई ॿुधी जेको सामान कराची खां नओं ख़रीद करे आयो हुउसि, सो समूरो उन ई में हो। फ़ोन जी डायरेक्टरी खोले ख़बर न आहे केतिरा नंबर घुमायमि, पर कुझु हथु न आयो। तॾहिं दिलि हारे पंहिंजे कमरे जी चाबी, कपिड़े धोअण वारी मशीन, वॉशिंग मशीन जी चाबी, कंप्यूटर रूम जी चाबी, बैंक अकाउंट जेको अॻु में ई खुली चुको हो, जो रिकॉर्ड खणी कमरे ते पहुतुसि त सूटकेस रखियो हो। सोचियुमि पोयनि 3 ॾींहंनि में केतिरो ग़ैर यकीनी जो शिकार रहियो आहियां, पर हाणे का बि ॻणती कान्हे। ॿ ॾींहं रखी असांखे रिंगवे म्यूज़ियम ॾेखारियो वियो। असीं अगस्त में पहुता हुआसीं, उन करे हिते अञा ऊन्हारो हो, जॾहिं त गर्मी ऐं पघर जो त नालो निशान बि कोन्हे। नई वरी मिटी आहे। ऊन्हारे मां हिते जो मतिलबु हूंदो आहे उहे ॾींहं जिन में उस निकिरंदी हुजे। कराचीअ में हॉक्स बे ते उघाड़नि अंग्रेज़नि खे सनबाथ कंदे ॾिठो हुउमि। ख़ैर, रिंगवे मूसीक़ीअ जे 3 टपड़नि जो हिकु अहिड़ो म्यूज़ियम हो जेको मूं ॾिठो हो। हूअं दुनिया में अजाइब घरनि जा केतिरा ई क़िस्म थियनि था जिते मुल्कनि जी सकाफ़त ॾेखारी वेंदी आहे, पर हीउ तमामु तख़लीक़ी म्यूज़ियम हो, जंहिंमें दुनिया जे तक़रीबन इलाइक़नि जे मूसीक़ीअ जा औज़ार ॾेखारिया विया हुआ। अजीब तरह जो टेक्निकल निज़ाम आहे। अंदरि कमरनि में कमरा ईअं ठहियल हुआ जीअं समुंड जे अंदरां का दॿली हथ आई हुजे, जंहिंखे खोलिजे त उन मां दॿली निकिरे, वरी दॿली खोलिजे त वरी दॿली निकिरे, पर हर कमरो बंदि। फ़क़ति उन औज़ार ते रोशनी विझी जंहिं ते गाइड ॻाल्हायो थिए, ॻाल्हाइण खां पोइ वरी उन औज़ार खे या त वॼाए थे ॾेखारियईं या वरी रिमोट कंट्रोल ते पसमंज़र में इन जो आवाज़ ते ॿुधायईं। बदकिस्मती सां पाकिस्तान या भारत मां को ख़ासि औज़ार न हो जो उन जे बारे में मां खेनि कुझु ॿुधाए सघां। हा, अलबत्ता मूसीक़ीअ जा मुख़्तलिफ़ सुर ॿुधी दिलि जे तारनि खे ॼण त खाधो मिली थे वियो। किथां इटली जी कंहिं इंतिहाई पुराणे हारमोनियम जो आवाज़ु पियो अचे, त किथां वरी अफ्रीका जे झंगनि में को शीदी निहायत ज़ोर सां तबलो वॼाए रहियो आहे। अजीब मंज़र में पहुची वियो हुउसि। इन खां अलावा दुनिया जे वॾनि मूसीक़ारनि जूं जुदा जुदा गैलरियूं ठहियल हुयूं, उन्हनि मां जंहिंखे सुञाणा ई कोन थो, ऐं कुझुनि खे जेकॾहिं सुञाणा थो त हो वधि में वधि हो शोपनहार। संदसि तस्वीर, इजाद कयल औज़ार, हथ अखरी ऐं तारीख़ वग़ैरह लिखियल हुई। नॉर्वे जी लोक मूसीक़ीअ जूं कैसेटूं म्यूज़ियम जे ॿाहिरां रखियल हुयूं। शौक़ मां हिकु वरितुमि, पर दरअसल नॉर्वे जे सकाफ़त में इश्क जो तसवुर ई कोन्हे, तंहिं करे मूसीक़ीअ में बि अहिड़ो सुर न मिली सघियो जंहिंमां उन जी शइ जो अंदाज़ो लॻाए सघिजे, या शायदि इश्क जो अहिड़ो तसवुर हो जेको मुंहिंजे तसवुर खां ॿाहिरि हो, छो त मुंहिंजे तसवुर में शाह लतीफ़ जे इश्क जो तसवुरु वेठल आहे, तंहिं करे उहो रोमांस खणी उते पहुतो हुउसि। हिते ज़िंदगी हिक ॿिए लाइ जीअण जो नालो न, बल्कि फ़क़ति पंहिंजे लाइ जीअण जो नालो आहे, जंहिंमें केरु बि कंहिं लाइ नथो मरे। इहो ई सबबु आहे जो नॉर्वे जे हिकु उस्ताद खां पुछियो, छा नॉर्वे में को दास्तान कोन्हे जेको उन ई ॻाल्हि जी तर्जुमानी करे सघे त तव्हां मोहबत जो इज़हार कीअं कंदा आहियो? हू मुंझी पियो।
ऐं केतिरनि सालनि ॾांहुं नज़र जोड़ायई, पर खेसि का स्टोरी न मिली सघी। हू दरअसल असांखे ॿुधाए रहियो हो त नॉर्वे जे माण्हुनि पोयनि 25 सालनि खां अॻु को बि परॾेही पंहिंजे मुल्क में न ॾिठो हो। तंहिं करे हू परॾेहिनि सां ॻाल्हाइणु ॼाणनि ई कोन था। ऐं जेकॾहिं असां यानी परॾेही उन्हनि खे उन्हनि जे बारे में कुझु मालूम करिणो आहे त हिननि सां ख़ुदि ॻाल्हाइणो पवंदो। ऐं तमामु घणी कचहरी खां पोइ बि ॿिए ॾींहुं जेकॾहिं रस्ते ते हू तव्हांखे मिलंदो त महसूसु थींदो ॼणु काल्ह मिलिया ई कोन हुआ। 1905 खां अॻु हीउ मुल्क स्वीडन जे हुकूमत हेठि हो, पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त हिते तइलीम जो मयार ई कोन हो। उन ई खां अॻु 1814 खां वठी 1905 ताईं हिन मुल्क ते डेनमार्क जो राज रहियो। 1940 खां वठी 1944 ताईं जर्मनी जे नाज़िन पिणु हिते जे माण्हुनि खे वॼाए रखियो हो। इन ई पूरे वक़्त जी महरूमीअ में हिन मुल्क जे माण्हुनि में आज़ादी हासिल करे उन जो तसवुरु मज़बूत करण में ॾाढी सोच आई हुई ऐं सुठी सोच आई हुई। इन ई ॻाल्हि में को शक कोन्हे त हिननि माण्हुनि में रंग, नस्ल ऐं क़ौम जो फ़र्क़ु त ठहियो, पर हाकिम ऐं महकूम जो तसवुरु बि कोन्हे। तबक़नि जी सोच जो त सुवाल ई कोन थो पैदा थिए। असांखे जॾहिं पहिरीं वेलकम पार्टी ॾिनी वई हुई त उन ई में उत्तर यूरोप जे हिन बहितरीनु यूनिवर्सिटी जंहिंमें टोटल 16 फैकल्टियूं ऐं 50 मौज़ूअनि ते कोर्स आहिनि, जो वाइस चांसलर ऐं परॾेही मामलनि वारो वज़ीर पिणु आया हुआ। पर अजीब ॻाल्हि आहे त उहे ॿई हमरा मौसम सुठी हुजण जे करे साइकिल ते आया हुआ, छो त हिते साइकिल हलाइणु सुठी सिहत जी निशानी आहे ऐं साइकिल हलाइण वारनि जा रस्ता अलॻि ठहियल आहिनि। बराबरीअ जो इहो तसवुरु हैरत में विझी थो छॾे जो हिते कंहिं बि माण्हू जे घर में नौकर कोन्हे। हर को पाण सफ़ाई करे, पाण खाधो पचाए ऐं पाण सॼो घर ऑफिस जो कमु बि करे। पोइ बि तरक़ी पज़ीर मुल्कनि जे माण्हुनि खे आङुरि खणण लाइ कई मौज़ू आहिनि। मसलन मुस्लमान हिननि खे जानवर कोठीनि था, छो जो ही जुमे ऐं छंछर ते शराब पी डांस कंदा आहिनि ऐं तमामु घणो लुत्फ़ वठंदा आहिनि। 5 ॾींहं कमकार एतिरो कनि था जो हू 2 ॾींहं दिलजोई, क्लबूं, जिन्स जी आज़ादी, चुमियूं, भाकुर, छोकिरियूं छोकिरनि जे कमरनि ते ऐं छोकिरा छोकिरियुनि जे कमरनि ते हूंदा आहिनि। ॿिए ॾींहं ते असांखे ट्रॉन्डम जे सक़ाफ़ती म्यूज़ियम वठी विया। इन ई खां अलावा हिकु जाइ ते पिणु वठी विया जितां हिन शहर जो मुकमिल नज़ारो ॾिसी सघिजे। शाम जो वरी उन ई कैथेड्रल ते वठी विया जंहिंखे बचाईंदे बचाईंदे हिन मुल्क जो हीरो बादशाह ओलिव मौत जो खाज बणिजी चुको हो। सक़ाफ़ती म्यूज़ियम में 1700 खां वठी 1750 जी ज़िंदगी ॾेखारी वई आहे, जंहिंमें नॉर्वे जे माण्हुनि खे बनी कंदे, शादियूं कंदे ऐं घर में रहंदे ॾेखारियो वियो आहे। उहे घर ईअं जो ईअं हिते आहिनि जीअं अॼु खां 30 साल अॻु में हुआ। उन्हनि खे हिकु म्यूज़ियम जी शिकल ॾेई हिकु तरह सां हिननि तारीख़ खे हिकु तारीख़ी रुख ॾियणु चाहियो आहे। हर घर खे पंहिंजी कुझु जरेब ज़मीन हूंदी हुई जंहिं मां हू अनाज उपाए वरी घर अची खाईंदा हुआ। अनाज जो हिते हिकिड़ो पंहिंजो रंग आहे। औरत ऐं मर्द ॿई उन ई में भाङे भाईवार थींदा हुआ। बहादुरी जो तसवुरु अॼु बि दुनिया जे हर ख़िते में मर्द जे पासे ई ॾिसण में अचे थो, छो त उते बि शादी करण जो रिवाज़ ईअं हो जो जेकॾहिं मर्द हिकु ख़ासि क़िस्म जी काठ जी इस्त्री जोड़े सघंदो हो त औरत उनखे क़बूल करे वठंदी हुई। गाइड असांखे कई नाकाम मर्दनि जूं कहाणियूं ॿुधायूं जिन वरी तलाक याफ़्ता औरतुनि सां वञी शादी कई। हा, अलबत्ता ज़मीन जी विरासत जे बारे में मूंखे कुझु घबराहट हुई, सो पुछियोमांसि, भला इहे ज़मीनूं जेके हारियुनि वटि हूंदियूं हुयूं उन्हनि जो मालिक केरु हूंदो हो? पहिरीं त हिनखे मुंहिंजो सुवालु सम्झ में न आयो, पर जॾहिं सम्झ में आयुसि तॾहिं ॾाढे फ़ख़्र सां जवाबु ॾिनई त असां वटि जर्मनीअ में ओलह यूरोप जे माण्हुनि वांगुरु मालिकी ऐं वॾेरकीअ जो तसवुरु कोन्हे। हीउ मुल्क बराबरी जो क़ाइल आहे। इन्हनि ज़मीनुनि जो मालिक उहो ई हारी हूंदो हो जेको उन हिते कमु कंदो हो। मूं ॾिठो आहे त नॉर्वे जे माण्हुनि खे पंहिंजी सोच ते ॾाढो नाज़ आहे।
हू दुनिया जे कंहिं बि क़ौम सां पाण खे ॻंढे उन्हनि वांगुरु ज़ालिम सॾाइणु नथा चाहिनि। जर्मनी जीअं त हिते 4 साल हुकूमत करे चुकी आहे, सो बि हिटलर जे दौर में, तंहिं करे उन्हनि जी सकाफ़त खेनि पसंदि ई कान्हे, बल्कि उन्हनि सां हुननि खे नफ़रत आहे। हिन मुल्क तमामु घणी मनसूबाबंदी ऐं जिदोजहद करे पंहिंजो हिकु तसवुरु जोड़ियो आहे, पर संदसि तसवुर खे मुख़्तलिफ़ हिसनि में विरहाए सघिजे थो। हिकु हिसो टेक्नोलॉजी, उन में ही पंहिंजो पाण खे हमेशह दुनिया सां ॻंढियल रखनि था। यूनिवर्सिटीअ जे हर शोबे में नवां आयल सभई मशीनी पुर्ज़ा मौजूदु आहिनि। ट्रैफ़िक, रिहाइश, कंप्यूटर, हर शइ बिल्कुलु पूरे टाइम ते थिए थी। अलबत्ता कुझु प्रोफेसर त अमरीकी यूनिवर्सिटियुनि जूं ओणायूं पिणु कढंदा रहंदा आहिनि। उहा ॿी ॻाल्हि आहे त घणे खां घणा प्रोफेसर अमरीका मां आला तइलीम हासिलु करे आया आहिनि। बर्तानिया मां तइलीम वरितल हिकु बि अहिड़ो शख़्स मूं न ॾिठो। उन्हनि जी तइलीम हाणे पोइते पियल सम्झी वञे थी। ॿियो आहे ॿोली ऐं करंसी, जंहिंजे मामले में ही बि ॾाढा महदूद दिमाग़ जा आहिनि। जीअं जर्मन, जापानी ऐं कोरिया जहिड़नि तरक़ी याफ़्ता मुल्कनि में थिए थो, शागिर्द अंग्रेज़ी ॼाणंदे बि पंहिंजा कोर्सिस नॉर्वे जी ॿोलीअ में कनि था, जंहिंखे नॉर्स्क चइजे थो, जेका जदीद ॿोली कोठजंदी हुई। हिते फ़क़ति वज़ीफ़नि वठण वारनि जा कोर्सिस अंग्रेज़ीअ में आहिनि, बाक़ी सभु नॉर्स्क, कई परॾेही पिणु नॉर्स्क में तइलीम हासिलु करे रहिया आहिनि, जिन नॉर्स्क में 1 साल जी तइलीम अलॻि वरिती आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त खेनि MSc कंदे कंदे 6-7 साल थी विया आहिनि। करंसीअ खे वधाइण जो सभ खां बहितरीनु तरीक़ो जेको हिननि अख़्तियार कयो आहे, सो इहो आहे त क्रोना, नॉर्वे जी करंसी जेका आहे, उन में जेकॾहिं अकाउंट खोलींदा त व्याज मिलंदो, न त डॉलरनि में हिते जी बैंक में अकाउंट नथो खोले सघिजे। हा, अलबत्ता ॿियूं जेके बैनुल अक़वामी बैंकूं आहिनि, जहिड़ो सिटी बैंक, अमेरिकन एक्सप्रेस बैंक, उन्हनि में डॉलरनि में अकाउंट खोले सघिजे थो ऐं व्याज बि हासिलु करे सघिजे थो। हिते 9 सालनि खां वठी वज़ीर आज़म औरत आहे, जंहिंजो नालो ब्रकलन जॾहिं 2 दफ़ा चूंडूं खटे आयो आहे, ऐं कुल 14 सियासी पार्टियूं आहिनि, जिन मां 2-3 त पोढ़नि खे ऐं मूसीक़ीअ जे चाहींदड़नि खे पंहिंजा हक़ ॾियारण में पूरियूं आहिनि, बाक़ी सभु सियासी कारनामा सरअंजाम ॾींदियूं आहिनि। वज़ीर आज़म लेबर पार्टीअ जी आहे, पर हिते जलसनि जुलूसनि जो त को तसवुरु ई कोन्हे। नहीं मां सम्झां थो त वज़ीर आज़म खे को ख़ासि प्रोटोकॉल या इंतिहाई शानदार इमारत रहण लाइ हूंदी। हा, अलबत्ता जेके शाही फैमिली आहे, जेका बादशाह ओलिव जे शुजरे खां हलंदी अचे, उन्हनि जा घर हर वॾे शहर में अलॻि आहिनि, त जीअं जेकॾहिं हू कंहिं बि शहर में वञनि त आराम सां रही सघनि, पर घुमंदा वरी साइकिलुनि ते हूंदा, या वधि में वधि 1-2 गाॾी पंहिंजे इस्तेमाल लाइ रखंदा हूंदा। साइकिलुनि ते घुमण जो मक़सदु इहो न आहे त खेनि गाॾियूं कोन्हनि, पर इन जो ख़ासि मक़सदु इहो आहे त हू पंहिंजी सिहत बहितरु रखणु चाहिनि था ऐं हिते ऊन्हारे में घुमण जो तरफ़ लुत्फ़ वठंदा आहिनि। अॼुकल्ह जंहिंखे बादशाह जो ताज पहिरियल आहे, उन जो नालो हेराल्ड आहे, जेको 21 फरवरी 1937 ते ॼाओ हो ऐं खेसि 17 जनवरी 1991 ते ताज पहिरायो वियो हो। राणी जो नालो सोंजा आहे, जेका 4 जुलाई ते 1937 ते ॼाई हुई। उन्हनि जा 2 ॿार आहिनि, जिन में पुटु हाकून आहे, जेको 20 जून 1973 ते ॼाओ हो, ऐं धीअ मार्था लुइस आहे, जेका 22 सितंबर 1971 ते ॼाई हुई। सो इहे कुझु पहिरियां हिसा आहिनि मुंहिंजे किताब जा। वरी ॿियो हिसो मां ॿी वीडियो में ॿुधाईंदुसि।